साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह हाणे बादशाह करे आयो शादी सुहिणी ज़ाल बादशाह दादी। हाणे काफ़ी टाइम गुज़री वियो, काफ़ी वक़्तु गुज़री वियो, पर बादशाह खे औलाद न थियो, राणी खे औलाद न थियो। हाणे ॿई ॼणा मायूस ऐं उदास हुजनि त असांखे औलाद थी पवे। हाणे हितां हुतां हकीमनि खां ही इलाज कराईंदा रहिया त मन असांखे औलाद थी पवे। हाणे इलाज हिननि जो हलंदो रहियो पर हिननि खे औलाद थिए ई न। राणी ॾाढी मायूस ऐं उदास हुजे त मूंखे औलाद थिए। हाणे हिननि को इलाइक़ो, का अहिड़ी जॻह, को पीर फ़क़ीर, को दरवेश वग़ैरह हिननि को बि कोन छॾियो जितां हिननि इलाज न करायो हुजे, किथां दुआ हिननि न वरिती हुजे। तो हाणे ईअं ई हकीमनि खां बि हिननि जो इलाज हलंदो रहियो। तो हाणे उन बादशाह जे मुल्क में, उन बादशाह जी बादशाही जे महल जे वेझो हिकिड़ो झंग हुजे। उन झंग में, उन इलाइक़े में हिकिड़ो जादूगर रहंदो हो। जादूगर बि तमामु जादू में ज़ोर हुजे। हाणे जादूगर जी हिकु चकर नज़र राणी ते पहुची वई। राणी उहा बादशाह दादी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, बादशाह जी ज़ाल, उन ते नज़र पहुची वई त जादूगर चवणु लॻो त इहा राणी तमामु सुहिणी, तमामु ख़ूबसूरत आहे। इन सां आउं मुलाक़ात कंदसि, इन सां आउं मोहबत कंदसि, मतिलबु त रातियूं पंहिंजियूं आउं इन सां गुज़ारींदसि। हाणे एतिरो कुझु हुनजी दिलि में हुजे, बेमान थी पियो। सो हाणे चवणु लॻो त कुझु न कुझु मूंखे करणु खपे। सो हाणे उन बादशाह जूं कुझु दासियूं हुयूं, बानियूं नौकर जेके हुयूं नौकरियाणियूं। जादूगर उन मायुनि जो पासो वरितो। 2 मायूं हुजनि, हिकिड़ियूं नौकरियाणियूं हुजनि, दासियूं कमकार कंदियूं हुयूं अंदरि महल मंझि। तो हाणे जादूगर हिकु चकर उन दासियुनि खे चवणु लॻो, काफ़ी पैसा वग़ैरह ॾिनई। तो चवणु लॻो त मुंहिंजो हिकु अव्हांखे कमु करिणो आहे। अवी इन राणी खे चओ त राणी खे औलाद थिए कोन थो, ऐं वञी राणी वटि इहा का ॻाल्हि कजो त फलाणे हंधि हिकिड़ो दरवेश आहे, तमामु पोतल आहे, हर कंहिंखे औलाद थियो वञे थो, जेको उन वटि वञे थो त हू दुआ या कुझु पंहिंजी पढ़ाई वग़ैरह कंदो आहे त औलाद थी पवंदो आहे। हाणे जादूगर एतिरो कुझु उन दासियुनि खे सम्झाए पियो, पैसा वग़ैरह तमामु उन्हनि खे जाम ॾिना। त हाणे जादूगर इहो ई सोचियो त हीअ दासियूं, ही मायूं वञी राणी खे चवंदियूं, ही ॻाल्हि कंदियूं पंहिंजे हिसाब सां, ऐं उहा राणी मूं वटि ईंदी पाणे। सो हाणे अॼुकल्ह पैसे जो कमाल आहे। तो पैसो त हर शइ आहे, सो पैसो हुननि खे मिलियो। सो चवणु लॻियूं त चलो ठीकु आहे, इहो कमु तुंहिंजो असीं करे छॾंदासीं। जादूगर खे चवणु लॻियूं। हाणे उहे आयूं उन महल में। तो हाणे राणी उदास ऐं मायूस वेठी हुजे, तो हीअ बि थोरो पासीरियो वञी थी ऐं पाण में ॻाल्हाइण लॻियूं। तो चवणु लॻियूं त अड़े फलाणे हंधि हिकिड़ो तमामु पोतल दरवेश आहे, जेको बि हुन वटि वेंदो आहे, का माई वेंदी आहे हुन वटि, तो उहो दुआ वग़ैरह ॾींदो आहे, पढ़ाई वग़ैरह कंदो आहे त उन खे औलाद थी पवंदो आहे। काफ़ी मायुनि खे औलाद थी वियो आहे हुन मज़ा। हाणे ॿई ॼणियूं पाण में चवनि पियूं त जीअं राणी ॿुधे, बादशाह दादी ॿुधे, ऐं वरी चवणु लॻियूं त राणी हिन खे बि औलाद आहे कोन, बादशाह जो औलाद को आहे कोन। हाणे जेकर राणी खे औलाद न थियो त बादशाह ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿिए हंधा किथां वञी शादी कंदो। वरी हिननि हिते हई विची। तो हाणे राणी बि इहा ॻाल्हि हिननि जी ॿुधी वरिती। तो राणी डोड़ पाए अची उन्हनि सां ॻाल्हाइण लॻी, उन दासियुनि सां चवणु लॻी त ॾियो ख़बर इहो दरवेश आहे किथे, आउं इन वटि वेंदसि। तो हाणे ॿई मायूं चवणु लॻियूं उन बादशाह दादी खे त फलाणे हंधि हिकिड़ो झंग आहे, उन मंझि उन जो आस्थानो आहे, उते ई वेठो आहे, तूं भले हली वञ उन वटि। तमामु पोतल दरवेश आहे, तोखे दुआ वग़ैरह ॾींदो या कुझु पढ़ाई वग़ैरह कंदो, तोखे औलाद थी पवंदो। हाणे उहा बादशाह दादी न बादशाह सां ॻाल्हि कयईं, न कुझु ईअं ई निकिरी पई। हाणे आई उन जादूगर वटि। जादूगर ॾिठो त मुंहिंजो कमु थी वियो, उन ॿिन्ही मायुनि उन दासियुनि कमु करे छॾियो। हाणे राणी अची उन जादूगर वटि पुॻी। सो चवणु लॻी त दरवेश साईं, मूं तुंहिंजियूं ॻाल्हियूं काफ़ी जाम ॿुधियूं आहिनि त जेको बि तो वटि अचे थो त उनखे औलाद थियो पवे थो, त मूंखे बि औलाद आहे कोन, मूंखे का दुआ वग़ैरह ॾे त जीअं मूंखे औलाद थी पवे। हाणे जादूगर चालबाज़, धोखेबाज़, तो उहो बेमान माण्हू जी दिलि में विचाई का ॿी हुजे। तो ते जादूगर चवणु लॻो त बिल्कुलु तोखे औलाद थींदो, पर तोखे हिकिड़ी राति मूं सां गुज़ारणी पवंदी, मूं सां गॾु सुम्हणो पवंदो। हिते बादशाह दादी खे कावड़ चढ़ी वई। तो चवणु लॻी त ईअं हरगिज़ न थींदो, ऐं घटि वधि ॻाल्हाइण लॻी उन जादूगर खे, जाम बुरो भलो चई ऐं चवणु लॻी त तूं सफ़ा घटिया क़िस्म जो माण्हू आहीं। त हिते जादूगर चवणु लॻो उन राणी खे, उन बादशाह दादी खे चवणु लॻो त तूं मूंखे हेतिरो कुझु चयो आहे, तोखे ख़बर न आहे त आउं तमामु वॾो जादूगर आहियां। हाणे हिते राणी खे बि ख़बर पइजी वई त हीउ जादूगर आहे।
ऐं हुन माइन धोखो मूंसां कयो उन दासी न। हाणे जादूगर चवणु लॻो उन राणी खे, उन बादशाहज़ादी खे, त तूं भले वञी थी त वञु, मुंहिंजो कमु इहो नथी करे, आउं तमामु वॾो पोतल जादूगर आहियां, पर आउं पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे इल्म सां अहिड़ो कुझु कंदोसीं जो तूं यादि कंदे तोखे औलाद त थींदो, पर औलाद तोखे थींदो घोड़े मंझां। इहा ॻाल्हि बि तूं यादि कजांइ, तोखे औलाद थींदो पर घोड़े मंझां। तो राणी उनखे बुरो भलो चई उन जादूगर खे उतां हली आई। तो अची पंहिंजे महल में पुगी। हाणे महल में पुगी त उन ॿिन्ही दासियुनि खे, उन नौकराणियुनि खे उन राणी, उन बादशाहज़ादी कढाए छॾियो। त सॼी चालबाज़ी हिननि जी हुई। जादूगर बेमानो लालचो मुंहुं में अखियूं विधियूं हुअसि। हाणे उहा राणी तमामु मायूस ऐं उदास हुजे, उहा बादशाहज़ादी। हाणे जादूगर जो हुनखे इहो चयो त तोखे औलाद थींदो घोड़े मंझां। हाणे इहो वहम हुनजे दिमाग़ में वेही रहियो, ज़हन में वेही रहियो त हाणे अलाए जादूगर तमामु पोतल आहे, थी सघे थो अहिड़ो जादू इल्मु वग़ैरह कयो हुजे ऐं मूंखे औलाद घोड़े मंझां थींदो। हाणे इहे वहम, इहे परेशानियूं हुनजे दिमाग़ में हुजनि। बादशाह सां बि हिन ॻाल्हि न कई त सोचईं त मतां बादशाह कुझु चवे। तो हाणे बादशाह ॾिसे त राणी मायूस ऐं उदास हुजे, परेशानी जो सबबु पुछा करणु लॻो बादशाह। तॾहिं राणी कुझु न ॿुधाए, राणी इहो ई चवे त मूंखे औलाद कोन्हे, उनजे लाइ परेशान आहियां। तो बादशाह चवणु लॻो त अलाह बहितर कंदो, पाण खे औलाद थी पवंदो। तो हाणे अची बादशाह ऐं उन बादशाहज़ादी, उन राणी जी सालगिरह आई, शादी वारी का सालगिरह अची वई। सो हाणे बादशाह वॾी ख़ुशी कई हिते हुते जा माण्हू घुराया, सभु माण्हू आया। तो हाणे बादशाह जे लाइ अनेक अनेक तोहफ़ा खणी आया उन राणी जे लाइ। तो हाणे हिते हिकिड़ो बादशाह जो दोस्त हुजे, तमामु गहरो, कंहिं ॿिए मुल्क जो बादशाह हो। सो हाणे उहो बादशाह जे लाइ हिकिड़ो घोड़ो तोहफ़े तौरु काहे आयो, कारो घोड़ो, तमामु सुहिणो सुठो काहे आयो। तो हाणे राणी बि उते मौजूदु हुजे। राणी उन घोड़े खे ॾिठो त राणी जे दिलि में, दिमाग़ में उहे वहम हुजनि। सो ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा वहम जी दिमाग़ में अचनि। तो चवणु लॻी त जादूगर बि चयो पिए घोड़े जो, ऐं घोड़ो अची वियो आहे। तो राणी खे अजीब वहम हुजनि। तो हाणे उहो अमरा चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामती, तमामु सुठो घोड़ो आहे तव्हांजे लाइ, आऊं काहे आयो आहियां, उतां खणी आयो आहियां। तो ही तोहफ़े तौरु तोखे ॾियां थो, घोड़ो हिते ॿधी छॾियां। बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे। हाणे ख़ैरनि जो जॾहिं अची शाम थी, उहे सभु माण्हू हेॾां होॾां विया हलिया। बादशाह उहो घोड़ो ॿधाए छॾियो। हाणे ख़ैरनि जो जॾहिं अची राति थी, बादशाह पंहिंजे कमरे में न हुजे, राणी अकेली हुजे, सुती पई हुजे। राणी जे दिमाग़ में इहे वहम, ख़्याल, सोच, तसवर इहो हुजे। तो अचानक उहा राणी घोड़ी में तब्दील थी वई ऐं वई हली घोड़े ॾांहुं। तो हाणे ईअं डेली राणी घोड़ी थियो वञे, घोड़े ॾांहुं हली वञे। सो हाणे नेठि ईअं थींदे थींदे राणी बेहाल हुजे, सुबुह जो, राति जो घोड़ी थियो वञे, सुबुह जो ईअं ई बेहाल हुजे। सो हाणे नेठि राणी खे उमेदगारी थी वई। बादशाह खे बि ॾाढी ख़ुशी थी। सो बादशाह चवणु लॻो त राणी खे उमेदगारी थी वई। हाणे राणी खे त कई वहम, कई सोचूं हुजनि, ऐं राणी बादशाह खे कुझु ॿुधायो बि न छा मसइलो आहे। तो हाणे ख़ैरनि जो नेठि अची इलाही टाइम थी वियो, 9-10 महीना थी विया, 11 महीना थी विया, त राणी ॿार न पई ॼणे। सूर वग़ैरह थियनि पर ॿार न ॼणे। सो हाणे बादशाह हितां हुतां दायूं वग़ैरह सभु घुरायूं, हकीमाणियूं बि घुरायूं, पर राणी खे ॼम न थिए। सो हाणे उहो ॿार राणी खे थिए न। तव्हांजो अची 12, 13, 14 महीना थी विया। सो हिकिड़ी दाई खे वठी आया, तमामु होशियारु ज़हन वारी। सो नेठि बादशाह त ॿाहिरि हुजे, उन राणी खे ॿारु ॼणायो। हाणे ॿार बि थियो अधु धड़ इंसान जो हुजे, ऐं हुनजो मुंहुं जेको हो, जेका सिसी हुई, सा घोड़े जी हुई। दाई ॾिठो त अजब में पइजी वई। तो चवणु लॻी त हीउ छा थी वियो। तो हाणे दाई आई ॿाहिरि बादशाह खे, चवणु लॻी बादशाह खे ॿुधाई त ॿारु थियो आहे, पर अधु इंसान आहे, ऐं सिसी जेका आहे सा घोड़े जी आहे। तो हाणे नेठि इहो थी हलियो। सो हाणे बादशाह ऐं राणी सोचणु लॻा, परेशान थी विया। बादशाह खे त हेकर कावड़ बि चढ़ी वई त ईअं कीअं थी वियो, पर वरी बि सबर कई। सो हाणे राणी बि कुझु न ॿुधायो त जादूगर मूंखे हीअं चयो हो। तो हाणे बादशाह ऐं राणी परेशान, सो चवणु लॻा त हाणे कीअं करियूं। दाई खे हिन चई छॾियो त इहा ॻाल्हि कंहिंखे ॿुधाइजांइ न, कजांइ न, त ॿारु थियो आहे त का सिसी हुनजी घोड़े जी आहे। तो हाणे बादशाह ऐं राणी परेशान हुजनि, रोइनि पिया त हीउ छा थी वियो असां सां। हिकु त ॿारु थियो, औलाद असांखे हो कोन, उहो बि वरी अधु धड़ इंसान जो आहे, त सिसी वरी घोड़े जी आहे। सो हाणे उन ॿार खे हिननि कंहिं कमरे में, कंहिं अहिड़ी जॻह में हिननि लिकाए छॾियो, ॿाहिरि हिन खे कढंदा ई कोन हुआ। हाणे उहा दाई बि
पोइ उते का कमकार कंदी हुई सो उहा ई देखभाल ॿार जी उनजी कंदी हुई सो दाई बि उते उहा रहंदी हुई। हाणे उन राणी उन बादशाह दादी बादशाह सां इहा ॻाल्हि न कई त जादूगर हीअं मूंखे चयो हो। तो हाणे हिकु चकर उहा बादशाह दादी उन बादशाह जी ज़ाल राणी बादशाह खे चवणु लॻी त बादशाह सलामत तव्हां सां हिकु ॻाल्हि करियां थी, जेकर तव्हां नाराज़ न थियो तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां। तो बादशाह चवणु लॻो त ॿुधा त छा मसइलो आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, तूं मूंखे ॿुधाइण थी चाहिं ॿुधा। तो हाणे राणी सॼी उन जादूगर वारी ॻाल्हि करे उन बादशाह खे ॿुधाई त हीउ मसइलो हीउ आहे, तंहिंजे करे इहो ॿारु मूंखे ईअं थियो आहे ऐं राति जो आउं घोड़ी थियो वेंदी हुअसि, अहिड़ो ख़्यालु अहिड़ो वहम माना ईअं ई जीअं आउं ॿुधायां पई तव्हांखे, ऐं उन घोड़े ॾांहुं वेंदी हुअसि ऐं वरी सुबुह जो अहिड़ी हूंदी हुअसि बेहाल सफ़ा। तो हाणे ईअं ई थियो आहे, उहे सभु कम उन जादूगर जा आहिनि। उन जादूगर मूंखे ईअं चयो तो आउं ॿार जे लाइ औलाद जे लाइ दुआ वग़ैरह वठणु माना सॼो किसो करे उन बादशाह खे ॿुधायो। तो हाणे बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, इन जादूगर खे आउं ॾिसी छॾींदसि, इन खे आउं कोन छॾींदसि। तो हाणे हिते कुझु टाइम गुज़रियो, कुझु वक़्तु गुज़रियो, अञा बादशाह जादूगर खे न झलियो न पकड़ियो। बादशाह सिर्फ़ु एतिरो ई चयो त जादूगर खे आउं ॾिसी रहंदसि। तो हाणे अची राणी खे वरी उमेदगारी थी, राणी खे उमेदगारी थी वई। तो हाणे राणी जे दिमाग़ में उहे वहम हुजनि त हाणे मतां हीउ ॿियो पुटु मुंहिंजो थिए, मतिलबु औलाद थिए, इहो न ईअं थिए, अधु धड़ इंसान जो सिसी वरी घोड़े जी ईअं न थी वञे। राणी जे दिमाग़ में ज़हन में इहो ई ख़्यालु हुजनि। तो हाणे हिते बादशाह हकीम खे घुरायो। तो हाणे हकीम खे बि घुराई, कंहिं अहिड़े पीर फ़क़ीर खे बि घुराई, सो उन्हनि खे इहा सॼी ॻाल्हि करे बादशाह ॿुधाई त हीउ मसइलो हीअं आहे, हाणे उमेदगारी थी आहे ऐं असांखे इहो ई वहम ऐं सोच आहे त मतां वरी बि असांखे को औलाद अहिड़ो न थी पवे। तो हाणे हकीम उन पीर फ़क़ीर सो चवणु लॻा बादशाह खे, बादशाह सलामत तव्हां हीअं करियो, वहम जो त को इलाजु हुए आहे ई कोन, पर तव्हांजे हिन महल में जेके बि घोड़ा वग़ैरह ॿधियल आहिनि से घोड़ा सभु ॿिए हंधि वञी किथे ॿधी छॾियो, महल में को बि घोड़ो वग़ैरह न हुजे। बादशाह ईअं कराए छॾियो, तो जेके बि घोड़ा वग़ैरह सभु उतां महल मां कढाए छॾिया। हाणे राणी खे त खैरनि जो अची उमेदगारी थी वई हुई। तो हाणे नेठि ईअं ई वक़्तु गुज़रंदो रहियो, तव्हांजो वञी उन बादशाह दादी खे औलाद थियो, उहो पुटु हिकिड़ो ॼायो। पुटु ॼायो तमामु सुहिणो ख़ूबसूरत सही इंसानु हुजे ऐं उनजी सिसी घोड़े जहिड़ी न थी। इहो वहम शक विया हलिया, उहे घोड़ा बादशाह महल मञा कढाए छॾिया। तो हाणे हुन जादूगर जो त जादू हो। तो हाणे जॾहिं घोड़ा वोड़ा विया हलिया त अहिड़ो पुटु घोड़े जहिड़ो न थियो, तो सही थी वियो। तो हाणे बादशाह खे ॾाढी ख़ुशी थी त पुटु मूंखे ॼायो सही सलामत आहे ऐं इंसानी आहे। तो बादशाह ख़ुशियूं कयूं, काफ़ी माण्हू वग़ैरह बि आया, सो ख़ैरातूं वग़ैरह कयूं। तो हाणे बादशाह चवणु लॻो दाई खे त दाई तूं इहो ॿारु ॼणायो बादशाह दादी जो असांजो, हाणे तूं घुर, तोखे छा खपे तोखे उहो ॾियां, जेको तूं घुर। तो हिते दाई चवणु लॻी उन बादशाह खे त बादशाह सलामत जेको घुरां तव्हां ॾींदो। तो बादशाह चवणु लॻो त हा तव्हांखे आउं ॾींदसि। तो दाई चवणु लॻी त पोइ तव्हां हीअं करियो, जेको तव्हांजो अॻु में पुटु जेको थियो आहे न, जंहिंजो अधु धड़ इंसान जो आहे, सिसी घोड़े जी आहे, उनखे तव्हां जेको लिकाए रखियो आहे उहो पुटु मूंखे ॾेई छॾियो। तो बादशाह ऐं राणी उहो फ़ैसिलो कयो, सो चवणु लॻा त भले ठीकु आहे, उहो छोकिरो तूं भले खणी वञु। तो हाणे उन दाई उन बादशाह राणी जो पुटु उहो खयो, उनखे ॾाढो वेड़े सेड़े ऐं निकिती पंहिंजे घरु उहा दाई। त हाणे दाई जी बि का नुंहुं हुजे, उनखे बि को औलाद हो कोन। तो हाणे वेड़े खणी अची पंहिंजी नुंहुं खे ॾिए, चवणु लॻी त मां तोखे औलाद कोन्हे, हीअ आउं हिकिड़ो छोकिरो खणी आई आहियां, तूं हिनखे निपा ऐं वॾो कर। तो हाणे जेॾी महिल अची उन महिल खोलियईं त उहो छोकिरो सही सलामत हुजे ऐं घोड़े जी शिकिल न हुजे, सही हुजे। दाई जॾहिं इहो ॾिठो त दाई तज में पुॼी वई। सो दाई चवणु लॻी त हाणे चलो शुकर, हिते आउं खणी आहियां त हीअ सही थी वियो आहे, सिसी हिनजी घोड़े जहिड़ी कोन्हे, इंसान वांगुरु ई आहे। पर इहा ॻाल्हि आउं बादशाह सां नथी करियां, जे अगरि बादशाह खे ॿुधाईंदसि त बादशाह वरी फुरे न वञे। तो हाणे उहो छोकिरो उते ई रहियो। तो हाणे ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया, बादशाह अञा जादूगर जो कुझु न कयो। हाणे उहे छोकिरा अची वॾा थिया। हाणे जेको दाई वटि छोकिरो बादशाह जो वॾो पुटु, सो बि अची वॾो थियो। हाणे उहो उते ई पलियो कयो, वॾो थियो। तो हाणे उन्हनि खे माउ पीउ वग़ैरह कंदो हो। उहो छोकिरो बि 17-18 साल जो थी वियो ऐं बादशाह जो छोकिरो उहो बि अची वॾो थियो, उहो बि 16-17 साल जो थियो। अची साल ॿिनि जो माना ॿिन्ही भाउनि में फ़र्क़ु हुजे। तो हाणे ॿई अची वॾा नौजवान थिया। तो हाणे हिते बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे, हिननि खे त वञो उन जादूगर खे ॻोल्हे अचो। तो हाणे सिपाही वग़ैरह ईअं ई विया, हिते हुते रुलंदे फिरंदे
उन्हीं झर जंग में उन्हीं जादूगर खे झले आया। झले अची बादशाह वटि पेश कयूं। किताब वग़ैरह जेके बि हुआ जी पढ़ाई जा इल्म जा हुआ से सभु खणी आया। तो बादशाह चवणु लॻो उन जादूगर खे त तूं तमामु घटिया क़िस्म जो माण्हू आहीं, तो कई माइनि सां ईअं कयो हूंदो। तो मुंहिंजी ज़ाल राणी खे बि जादू जे ज़रिए ईअं कई, असांखे हिकिड़ो पुटु थियो उहो बि घोड़े जी शिकिल जो। ऐं तुंहिंजूं बुरियूं नज़रूं मुंहिंजी ज़ाल ते, तूं अॼु मूंखे हथु चढ़ी वियो आहीं, तोखे हाणे आउं न छॾींदसि, तोखे उमिरि क़ैद जे लाइ आउं क़ैद में हणंदसि हिते। बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त हिन जा जेके बि जादू जा इल्म जा किताब आहिनि से सभु साड़ियो ऐं इन खे वञी क़ैद में हणी क़ैद करे छॾियो। सो हाणे उन महिल उन जादूगर खे बादशाह क़ैद कराए छॾियो ऐं जेका बि इल्म वग़ैरह जा किताब हुआ जादू वारा से साड़े छॾिया बादशाह। हाणे उहो जादूगर उते क़ैद हुजे। सो हाणे जॾहिं दाई आई सो उनखे ख़बर पइजी वई त उहो जादूगर उते बादशाह क़ैद कराए छॾियो आहे। सो हाणे दाई चवणु लॻी त इन जादूगर खां पुछा ॻाछा करियां उन छोकिरे जे बारे में जेको बादशाह जो पुटु अॻु में थियो। उनजी सिसी घोड़े जहिड़ी हुई, बाद में आउं खणी आयुसि त मूं वटि सही थी वियो। तो हाणे मौक़े जो फ़ाइदो वठंदे केर बि न हुजे, उहा दाई वई उन जादूगर वटि। जादूगर खे चवणु लॻी त जादूगर जेको राणी खे पुटु थियो तो ते जादू कयो या कुझु बि कयो, उहो मूं ई ॼणायो हो त अधु धड़ इंसान जो सिसी उनजी घोड़े जहिड़ी। ऐं बादशाह ऐं उहा राणी लिकाए वेठा हुआ। जॾहिं मूं उन्हनि खां इहो पुटु खयो त पंहिंजे घर आउं खणी वियुसि त उते सही थी वियो, इहो छाजे करे? तो जादूगर चवणु लॻो उन दाई खे त हाणे मुंहिंजो जादू सॼो ख़तमु थी वियो ऐं किताब वग़ैरह बादशाह जेके हुआसीं मुंहिंजी जादू जा सभु साड़े छॾिया। हाणे उहो जादू सिर्फ़ु मूं राणी ते कयो हो त राणी खे जेको औलाद थींदो सो उहो घोड़े जी शिकिल जो हूंदो। ऐं उहे घोड़ा बादशाह हितां सभु कढाए छॾिया। राणी खे हाणे औलाद थियो पहिरियों जेको सो घोड़े जी शिकिल थी। हाणे उहो जादू सिर्फ़ु राणी जे महल ताईं महदूद आहे। सो एसुदो मुंहिंजो कड़ो आहे। हाणे जॾहिं उहो ॿारु तूं खणी वएं त उहो ॿारु उहो सही थी वियो। हाणे त मुंहिंजो सॼो सिस्टम ई ख़तमु थी वियो आहे, बसि इहा ई ॻाल्हि आहे। तो दाई चवणु लॻी त शुक्र, हाणे मुंहिंजो पुटु सही हूंदो, घोड़े जी शिकिल न थींदी। तो हाणे उहो जादूगर बि ईअं ई उते बादशाह वटि क़ैद थी वियो। तो हाणे हिकु चकर बादशाह ईअं ई ॿाहिरि घुमण फिरण जे हिसाब सां ईअं ई निकितो। तो हाणे उहो बादशाह जो जेको अॻियूं पुटु तो उन दाई वटि माना वॾो थियो कयो, सो उहो बादशाह खे उते गॾिजी वियो। छोकिरो तमामु सुहिणो ख़ूबसूरत हुजे, हाणे हुजे त बादशाह जो रतु। तो बादशाह खे हले छो छिकी आई, उन छोकिरे खे चवणु लॻो त हल तूं मुंहिंजे महल ऐं मानी वग़ैरह खा, मुंहिंजी दावत खा ऐं पोइ तूं भले हलियो वञे, तूं तमामु सुहिणो ऐं ख़ूबसूरत आहीं। सो हले छो मूंखे पंहिंजाइप तो में महसूसु थिए थी। हाणे असुल में त इहो छोकिरो बादशाह जो पुटु हुजे जेको दाई वटि रहंदो हो। तो छोकिरो चवणु लॻो बादशाह खे त चलो ठीकु है, आऊं तव्हां सां गॾु हलां थो तव्हांजे महल। हाणे बादशाह उन छोकिरे खे वठी आयो उन महल में। हाणे उहा दाई बि को उते कमकार कंदी हुई। सो हाणे छोकिरे जॾहिं ॾिठो उन दाई खे, सो चवणु लॻो त अड़े ॾाॾी तूं हिते कमु करें थी छा? सो उहा दाई चवणु लॻी त हा, आउं हिन बादशाह वटि कमु करियां थी। सो बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो उन छोकिरे खे उन दाई खे त हीउ तोखे ॾाॾी ॾाॾी करे पियो। ते हिते दाई सॼी ॻाल्हि करे उन बादशाह खे ॿुधाई त हीउ अव्हांजो ई पुटु आहे जेको आउं हुतां अव्हां खां वठी वियुसि, खणी वियुसि, अव्हांजो पहिरियों पुटु। ऐं जादूगर वारी ॻाल्हि बि करे सॼी बादशाह खे ॿुधाई। तो बादशाह चवणु लॻो त इहा तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजो वॾो पुटु हाणे सही थी वियो आहे। तो चवणु लॻो उन छोकिरे खे त तूं असांजो वॾो पुटु आहीं, सॼी ॻाल्हि करे ॿुधाए, तूं हाणे असां वटि हिते रह। तो छोकिरे जवाबु कयो, इनकार कयो। सो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, बिल्कुलु तूं मुंहिंजो पीउ आहीं, अव्हां मूंखे ॼणियो आहे, पर मूंखे निपायो पालियो वॾो कयो। सो इहा ई दाई मुंहिंजी ॾाॾी आहे, इहे ई मुंहिंजा माउ पीउ आहिनि, इन्हनि खे छॾे आउं केॾांहुं ई कोन वेंदसि, आउं इन्हनि वटि ई रहंदसि। तो बादशाह चवणु लॻो त हाणे बादशाह जो रतु हुजे। तो बादशाह ऐं राणी चवणु लॻा, राणी खे बि ख़बर पइजी वई, राणी बि अची वई। बादशाह ऐं राणी चवणु लॻा उन छोकिरे ते चलो ठीकु आहे, भला तूं असांजो ई रतु आहीं, असां सां गॾु नथो वेहीं नथो करीं, पर असीं तोखे को तोहफ़ो वग़ैरह ॾियूं, का शइ ॾियूं त उहा तूं असांजी भला खणंदे या कोन खणंदे? तो छोकिरो चवणु लॻो त हा बिल्कुलु ठीकु आहे, तव्हां जेका शइ ॾींदो सो आउं खणण जे लाइ तयारु आहियां। तो बादशाह चवणु लॻो त फिलाणी ज़मीन तुंहिंजे नाले तोखे ॾियां थो, ऐं फिलाणो महल मुंहिंजो आहे उहो बि तोखे ॾियां थो, उते भले वञी रह, ऐं कुझु बादशाही जेका आहे सा बि तोखे ॾियां थो, वञी तूं पंहिंजो सॼो सिस्टम संभाल। ऐं इन दाई खे जेका तुंहिंजी ॾाॾी आहे इन खे बि गॾु पाण सां रख, ऐं तुंहिंजे माउ पीउनि खे बि भले रख, उन महल में वञी रहो। इहा ॻाल्हि त भला तूं असांजी मञंदे या कोन, तूं असांजो पुटु आहीं, असां सां रही नथो त पर इहे शयूं तूं मुंहिंजूं खण।
तो छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे आऊं खणण जे लाइ तयारु आहियां। तो हाणे उन छोकिरे उहे महल बि खयां, उहे बादशाही ज़मीनूं बि खयूं, कुझु बादशाही बि अधु खयईं। तो हाणे उहो त सुठे नमूने सां संभालणु लॻो ऐं बादशाह चवणु लॻो पंहिंजे नंढे पुट खे त बाबा ही तुंहिंजो वॾो भाउ आहे, किथे बि गॾिजो त हिक ॿिए जो सहारो बणिजो। ऐं सॼी ॻाल्हि करे उन नंढे छोकिरे खे बि उन बादशाह ॿुधाई। सो उहो नंढो छोकिरो चवणु लॻो त भले ठीकु आहे, मुंहिंजो वॾो भाउ आहे, तो असां पाण में मुलाक़ात कंदासीं ऐं पाण में जिथे बि गॾिबासीं हसी ख़ुशी सां सभु उहे उते रहणु लॻा। ऐं हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।